स्टार्ट। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ शान्ति शान्ति शान्ति। असां चौथे अध्याय में नव श्लोक कयासीं, पर थोरो रहिजी वियो नवें श्लोक मां। त नवों श्लोक आहे, जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन। सिंधीअ में पढ़ूं। हाणे हिते मुंहिंजो ईश्वरी जनम, मुंहिंजो करम ऐं मरम ईअं जो थो ॼाणे, छुटी काल चकर मां मूं में पंहिंजो आत्म थो आणे। हाणे हिते चए थो त्यक्त्वा देहम, माना हीअ देह छॾे करे हू मूं में ईंदो आहे। मूं में ईंदो माना छा, त असांजो जेको स्टेटस हूंदो उहो कृष्ण भॻवान जे स्टेटस सां मैच थींदो। हाणे कृष्ण भॻवान खे केतिरा चैलेंजिस आया, पहिरियों खां वठी मतिलबु पैदा थियो आहे लास्ट ताईं ख़ाली चैलेंजिस ई चैलेंजिस आहिनि। केॾियूं तकलीफ़ूं आहिनि। असां थोरी तकलीफ़ ईंदी आहे चवंदा आहियूं भॻवान छा कये, पर कृष्ण भॻवान खे एॾियूं तकलीफ़, तॾहिं बि मौज में, हमेशा चेहरे ते मुश्क, हमेशा शांति, कोई टेंशन ना आहे, कोई स्ट्रेस ना आहे, कोई तकलीफ़ ना आहे। ही केरु करे सघंदो? ही कंहिंजी स्टेटस आहे? ही ख़ाली परमात्मा जी स्टेटस आहे। परमात्मा करे सघंदो। असां भी परमात्मा ही आहियूं, पर हाणे ढकियल आहियूं त असांखे ख़बर नथी पए। पर असां उनजो एडवाइस मञींदासीं त पोइ असां उन लेवल ताईं पहुची सघंदासीं। असां उन सां जुड़ी वेंदासीं, हिकु थी वेंदासीं। पोइ असांखे बि ही संसार ईअं ई हलंदो। हिन संसार में कोई चेंज न थींदो, पर असांखे हिन जी तकलीफ़ न थींदी। असां बि मस्तु मौज में रहंदासीं। त कृष्ण भॻवानु चए थो, तव्हां ही नंढियूं वॾियूं ॻाल्हियूं छॾियो, मूं वटि अचो, हमेशह लाइ परमनेंटली हैप्पी थी वञो। छाजे लाइ? अॼु थोरो हिकु इच्छा पूरी कई, तव्हांखे ठीकु थो लॻे, वरी ॿी इच्छा अची वई, वरी डाउन, वरी पूरी थी वई, थोरो ठीकु थो लॻे, वरी इच्छा थी वई, वरी डाउन। हिन चक्कर खां छुटी पओ। हाणे चए थो त्यक्त्वा देहम, माना छा? ही देह छॾे। हाणे ही कहिड़ी देह? असां वटि हिकु देह न आहे, असां वटि 3 देह आहिनि। असां ही स्थूल शरीर किराए सां वरितो आहे। ही शरीर कुझु बि न आहे। ही शरीर पाण ई न हलंदो, पाण ई काॾे बि न वेंदो। हिन खे हलाइण वारो असांजो ॿियो शरीर आहे, सूक्ष्म शरीर आहे, जंहिंखे असां मन चवंदा आहियूं, बुद्धि चवंदा आहियूं, मेमोरी चवंदा आहियूं। उन में सभु सुख दुख सभु उन में ई अची विया। त इहो सूक्ष्म शरीर असांखे हलाईंदो आहे। टियों आहे कारण शरीर, पर कारण शरीर बि सूक्ष्म शरीर जो ई हिकिड़ो हिसो आहे। त असांजे लाइ 2 शरीर आहिनि। ही हिकिड़ो स्थूल शरीर आहे, हिकिड़ो सूक्ष्म शरीर आहे, जंहिंमें सभु कामनाऊं अची वियूं। ऐं इन्हनि ॿिन्हिनि खे हलाइण वारो, सपोर्ट करण वारो, इन्हनि जो फाउंडेशन जेको आहे उहो असांजी आत्मा। हीअं सम्झो आत्मा अकेली हुई, बसि 2 थियण जे लाइ हिकु वीचार कयईं, हिकु वीचार, जस्ट 1 थॉट। उन हिकु वीचार मां अनेक वीचार पैदा थी विया। पोइ उन वीचारनि मां कामनाऊं पैदा थी वियूं, ऐं उन कामनाउनि जे पूर्तीअ जे वास्ते असां ही शरीर धारण कयो आहे। कामना असां हिन बिगर शरीर जे बि करे सघंदासीं, पर पूरी न करे सघंदासीं। कामना आहे, पर मूंखे खाधो खाइणो आहे, टेस्टी खाधो खाइणो आहे, त उन जे लाइ मूंखे ज़ुबान खपे,
टेस्ट कीअं ख़बर पए? इच्छा मन में आहे, उहा सूक्ष्म लेवल ते आहे, पर उनखे पूरो करण जे लाइ मूंखे हीउ शरीर खपे, त मां हीउ शरीर थो किराए सां वठां ऐं पंहिंजूं इच्छाऊं पूरियूं थो कयां। त हीउ स्थूल शरीर ख़तमु थी वेंदो त छा थींदो? सूक्ष्म शरीर ख़तमु न थींदो। मुंहिंजी कामनाऊं जीअं जो तीअं आहिनि, उहे ख़तमु न थियूं। ही शरीर ख़तमु थी वियो, कामनाऊं बाक़ी आहिनि, ऐं आत्मा त न पैदा थींदी आहे न मरंदी आहे। त आत्मा आहे, सूक्ष्म शरीर आहे, ही स्थूल शरीर कोन्हे। त ईअं चवंदा आहिनि हिन जो हाणे मौत थी वियो ऐं वापसि जनमु थींदुसि, छाकाणि कामनाऊं पूरियूं करणियूं आहिनि। कामना असां कईसीं माना उहा पूरी थींदी। कामना माना प्रबल कामना, मतिलबु हिकु वीचार न, पर वीचारनि जो समूह, ग्रुप ऑफ थॉट्स, अ फोर्स ऑफ थॉट्स इज डिज़ायर, नॉट वन थॉट। त इहे कामनाऊं पूरियूं करण लाइ असांखे वरी ॿियो शरीर खपे। हाणे मुंहिंजी उमिरि थी वई, मूंखे टेनिस चैंपियन थियणो आहे, त मुंहिंजो ही शरीर कमु ई न ॾींदो। हुन टेनिस चैंपियन जे रास्ते ही शरीर मूंखे ड्रॉप करणो पवंदो, ॿियो नओं शरीर वठिणो पवंदो। त उन शरीर सां पोइ मां उहा कामना पूरी करे सघंदुसि। त हिसाब छा थो थिए? ही शरीर ख़तमु थी वियो, ॿियो शरीर जेको सूक्ष्म शरीर आहे उहो आहे, ऐं आत्मा बि आहे। त हिकु मौत थी वियो ऐं हिन जो वरी ॿियो जनमु थींदो। पर हाणे कृष्ण भॻवान छा चयो आहे? चयो अथई ही देह छॾे, पर ही देह न, जेको सूक्ष्म शरीर आहे उहो छॾे करे। केतिरा ई ॿिया इंस्टीट्यूट में ईअं इंटरप्रेट कंदा आहिनि, तव्हां मरी वेंदो ॿियो जनमु थींदो। पोइ उनजो ही कृष्ण भॻवानु जेको चए थो तूं मुंहं में ईंदे शरीर छॾे, उहो एक्सप्लेन न करे सघंदा आहिनि। इन करे गीता जो इंटरप्रिटेशन हर जॻह ते ग़लति थियो आहे इन द पास्ट। इन करे माण्हुनि जो गीता सां लॻाव ई छुटी वियो आहे, प्यार ई छुटी वियो आहे। करिणो छा आहे उहो ध्यान में। ही शरीर न मरे, ही स्थूल शरीर ईअं ई पियो हुजे, पंहिंजे कमकार में लॻो पियो हुजे। जेको सूक्ष्म शरीर आहे उहो ख़तमु थी वञे, माना असांजी कामनाऊं पूरियूं थी वञनि, त असां कृष्ण भॻवान सां हिकु थी वेंदासीं। पोइ असांखे हीउ संसार न सताए सघंदो। स्थूल शरीर मरी वियो, सूक्ष्म शरीर कामना जे माध्यम सां जिंदो आहे, आत्मा बि आहे, त इनखे चइबो मौत। स्थूल शरीर आहे, उहो नमो आहे। सूक्ष्म शरीर ख़तमु थी वियो, आत्मा त आहे ई आहे, इनखे चइबो मोक्ष। मौत ऐं मोक्ष में हाणे छा फ़र्क़ु आहे? स्थूल शरीर मरी वियो, सूक्ष्म आहे, उनखे चइबो मौत। स्थूल शरीर आहे, सूक्ष्म शरीर ख़तमु थी वियो, इनखे चइबो मोक्ष। हाणे हिन खां सवलो तव्हांखे कोई बि न ॿुधाए सघंदो। त कृष्ण भॻवानु चए थो मोक्ष वठो, हिन झंझट मां छुटी पओ। संसार मां न छुटणो आहे, संसारनि जे झंझटुनि मां छुटणो आहे, तकलीफ़ुनि मां छुटणो आहे, असांखे सुख दुखनि मां छुटणो आहे, स्ट्रेस टेंशन मां छुटणो आहे। संसार मां न, असां जेके वासनाऊं खणी आया आहियूं उहे असांखे पूरियूं करणियूं आहिनि। इन करे इन संसार में असांखे हलणो ई हलणो आहे। इच्छाऊं रखी करे मरी वेंदासीं त वापसि ईंदासीं। कहिड़े रूप में ईंदासीं हाणे ख़बर न आहे। कोई इंसान के चवंदा आहिनि मां कचो मां खाई वेंदोमांइ, मां रतु पी वेंदोमांइ। हमेशह जेको इहो ई सोचींदो आहे मां कचो खाईंदुमि, मां रतु पीअंदुमि, उनखे कहिड़ो जनमु मिलंदो? थोरनि ॾींहंनि वास्ते उनखे कोई त जनमु वठिणो पवंदो इहा इच्छा पूरी करण वास्ते। पोइ जंगली कुतो थींदो, शींहुं थींदो, कुझु न कुझु थींदो,
पोइ 5 साल 10 साल कचो मांस खाईंदो, इच्छा पूरी थी वेंदसि, वरी वापसि उहो शरीर छॾे ॾींदो, वरी इंसान जे रूप में ईंदो। पर उन जी जेका मेमरी आहे उहा लूज़ थी वई आहे। वासना आहिनि, उहे ख़तमु न थींदियूं, पर मेमरी उन जी ख़तमु। त असां जनम वरिता आहिनि पर असां विसरी विया आहियूं, ऐं हाणे वरी जनम वठंदासीं, ही जनम विसरी वेंदासीं, असांखे यादि कोन रहंदो। त कृष्ण भॻवान जो एडवाइस छा आहे? तव्हां हिन स्थूल शरीर खे ईअं ई रखो, जेके तव्हां वासनाऊं खणी आया आहियो इन्हनि खे पूरी कयो, पर नई इच्छा न थिए। जॾहिं नई कामना थियणु बंदि थी वई, माना असांजो मोक्ष थी वियो। कृष्ण भॻवान बि पैदा थियो ऐं हिकु बि इच्छा न कई अथई सॼी उमिरि में। असांखे उन ताईं वञिणो आहे। गॉड रियलाइज़ेशन, सेल्फ रियलाइज़ेशन, इहो ज्ञान आहे। हिन में कोई मैजिक न आहे। तव्हां सम्झो तो गॉड रियलाइज़ माना उनखे सिंग निकिरी ईंदा, ईअं कुझु बि न थींदो। जीअं आहे इंसान तीअं ई रहंदो, छाकाणि हू वासनाऊं खणी आयो आहे, उहे वासनाऊं उनखे पूरियूं करणियूं आहिनि। त उहो इंसाननि वांगुरु ई रहंदो, पर उनखे ई ज्ञान आहे। जॾहिं बि हू ब्यूटीफुल साइट आहे ॾिसंदो, उनखे एंजॉय कंदो, वाह छा त ब्यूटी आहे, पर इच्छा न कंदो ही मूंखे खपे, हिते मां वञा, ही मां खावां, इच्छा न कंदो। मिलंदुसि प्रसाद, अंदरि विझंदो, स्वाहा कंदो, ॻाल्हि छुटी, विसरी वेंदो, इच्छा न कंदो। जॾहिं इच्छा करणु बंदि कयईं, माना मुक्ति मिली वियसि। मुक्ति कोई मैजिक न आहे। ईअं करे ॿुधाईंदा आहिनि मुक्तिअ खे त ॼण त हुननि खे सभु ख़बर आहे ऐं असां सभु ॿुधू आहियूं। अच्छा, ख़बर उन्हनि खे बि न आहे। तव्हां पुछो न, भई कृष्ण भॻवानु छा थो चए, भई देह छॾे तूं मूं में अचु, त मां आत्महत्या कयां? पुछो न ॿुधाए सघंदा। पर ही सूक्ष्म फ़र्क़ु आहे त ही फॉर्म्यूलो आहे। स्थूल शरीर मरी वियो, इच्छाऊं आहिनि त मौत, मौत माना पुनर्जन्म। स्थूल शरीर आहे, कामनाऊं ख़तमु त मोक्ष। कृष्ण भॻवान जो मैसेज आहे, तव्हां मोक्ष जा अधिकारी आहियो। तव्हां आया छाजे लाइ हिन संसार में? मोक्ष। खाली इंसान इहो कमु करे सघंदो आहे, ॿियो कोई जानवर प्राणी कोई न। ॾहों, वीतराग भय क्रोधाः मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा पूता मद्भावमागताः। Freed from desire, fear and anger, absorbed in me, taking refuge in me, purified by the fire of knowledge, many have attained my being. कई पुरुष अहिड़ा मुंहिंजो ध्यानु धारे मन पंहिंजा मारिया, तजे क्रोध लोभ मोह करे ज्ञान तपस्या मूं में पधारिया। पहिरियों छा चयो अथई? तव्हां मुंहिंजो जनम ॾिसो छाजे लाइ थियो आहे। जन्म कर्मच में, नवें में ॿुधायो अथई, जन्म कर्मच में दिव्यम। मुंहिंजो जनम तव्हां ॾिसो छाजे वास्ते थियो आहे? दिव्य। मुंहिंजो कर्म ॾिसो दिव्य, डिवाइन। तव्हां इहो लेसन मूं मां वठो त तव्हांखे मोक्ष मिलंदो। पहिरियों हिन में चए अथई। पर माण्हू छा आहे, ये थियोरिटिकल आहे, तोखे मिलियो, तुंहिंजी ॻाल्हि अलॻि आहे, तूं त अवतार पुरुष आहे। त हाणे 10 में चए थो मद्भाव आगताः। ऐं केतिरा ई माण्हू हिन खां अॻु में ही करे चुका आहिनि। कृष्ण भॻवान चए, ईअं नथो चए मां कयो आहे, केतिरा ई करे चुका आहिनि। जेके असांजा एंशियंट, ही भगवत गीता त पोइ आई, भगवत गीता खां पहिरियों ई इहो ज्ञान हुयो।
उपनिषदनि में, वेदनि में, त केतिरनि ऋषियुनि मुनिनि तपश्चर्या करे ही ज्ञान असांजे लाइ छॾे विया आहिनि। उहो ई ज्ञान व्यास भॻवान उनखे थोरो सिस्टमेटिक करे गीता जे माध्यम सां असांखे ॾिनो आहे। त इन करे कृष्ण भॻवान जो पहिरियों अवतार न आहे, हिन खां अॻु में बि अवतार पुरुष आया आहिनि, विया आहिनि। त हिते चए थो पहिरियों बि थी विया आहिनि, त तूं बि थी सघंदे, पर कीअं? वीत राग भय क्रोध, डिज़ायर, फियर एंड एंगर, कामनाऊं, क्रोध, काम क्रोध ऐं भय भव, हिननि खे छॾिणो पवंदे। जेसि ताईं हे तोसां गॾु आहे तोखे मुक्ति मिलण वारी कोन्हे। हिननि खे छॾे ॾे, ड्रॉप देम परमानेंटली। अच्छा, दुनिया में हर इंसान, ज्ञानी अज्ञानी सभु चवंदा आहिनि अरे क्रोध बंदि कयो, क्रोध न खपे, क्रोध न कयो, क्रोध इंसान जो दुश्मन आहे। कृष्ण भॻवान बि उहो ई थो चए, ही ज्ञान ऑलरेडी सभिनी खे ख़बर आहे। सभु संत चवंदा आहिनि क्रोध न कयो। तव्हां हुन संत खां पुछो ही क्रोध ईंदो किथां आहे? हे तोखे क्रोध न ख़बर आहे? क्रोध न कयो थी तो? ईअं थो ॾेखारे ॼण त तूं क्रोध ई न कंदो आहे। पाण ई क्रोध कंदा आहिनि। क्रोध खे छॾे ॾे। क्रोध खे कीअं छॾियूं? हाणे ही शास्त्र ॾाढा कॉम्प्लिकेटेड छो आहिनि? छाकाणि घणा ई उपनिषद आहिनि। कंहिं उपनिषद में कहिड़ी आइडिया आहे त कंहिं उपनिषद में कहिड़ी आइडिया आहे। हाणे जीअं गीता में माया कोन्हे, पर कोई उपनिषद ईअं आहे जेको माया ते ॻाल्हाईंदो आहे। कोई उपनिषद ईअं आहे जेको काम क्रोध जे बारे में ॻाल्हाईंदो आहे। त उन ज़माने में, कृष्ण भॻवान जे ज़माने में ही नॉलेज ऑलरेडी हुयो। ॿारनि खे ख़बर हुई भई काम ऐं क्रोध आहे छा, इहो ऑलरेडी उन्हनि खे ख़बर हुई। भई क्रोध कीअं थींदो आहे, किथां ईंदो आहे, छो असां क्रोध में पागल थी वेंदा आहियूं, ही नॉलेज ऑलरेडी हुयो। त कृष्ण भॻवान छॾे ॾेसि काम क्रोध खे, एतिरो ई थो चए। पर कीअं छॾियऊं उहो हिते नथो ॿुधाए। ॿुधायो अथई, उहो बि ॿुधायो अथई, पर संक्षिप्त में। क्रोध में जॾहिं इंसान ईंदो आहे, क्रोध हिकिड़ो इमोशन ई आहे, माना ही ख़ाली वीचार आहिनि। क्रोध माना हिकु वीचार आहिनि, पर इहे वीचार हिकदमि सडनली ईंदा आहिनि। असां नलके मां टैप खोलींदा आहियूं त पाणी कंट्रोल ईंदो आहे, पोइ उन में असां कमु कंदा आहियूं। पर नल ब्लॉक थी वञे त उहो नल खोलींदा आहिनि। नल खोलींदा आहिनि त हिकदमि सां पाणी अची वेंदो आहे। सभु कपिड़ा आला आसे पासे में पाणी पाणी थी पवंदो आहे। पोइ कीअं गड़बड़ करे उहो बंदि कंदो आहे पाणी प्लम्बर। जीअं हू पाणी हिकदमि गशिंग आयो, तीअं गशिंग थॉट्स ऐं उहे बि कंडनि वांगुरु वीचार जॾहिं ॿाहिरि निकिरंदा आहिनि त उनखे चइबो आहे क्रोध। उहो क्रोध असांखे, जेको क्रोध करण वारो आहे उनखे त डैमेज कंदो ई कंदो, ॿिए खे बि कंदो। माना ही ॿई उन जा पासा डैमेज था कनि। ऐं उन टाइम ते असांजी बुद्धि जेका आहे, दिमाग़ जेको, उहो बंदि थी वेंदो आहे। यदि उहो बंदि न थिए त पोइ असां क्रोध ते काबू करे सघंदासीं। के माण्हू क्रोध खे दॿाईंदा आहिनि, उहो वधीक डेंजर अथव। छाकाणि क्रोध जेसि ताईं एक्सप्रेस न थियो आहे, उनजो प्रेशर आहे, अंदरि मां प्रेशर आहे, उहो रिलीज़ थियणु खपे। रिलीज़ न थियो आहे त ॿियो प्रेशर एक्सर्ट थींदो। तव्हां दॿाए रखंदव क्रोध खे, तव्हांजा वीचार बंदी न थी, तंहिंखां एक्सप्रेस करे छुटी वञो। पर हिकु ई दफ़ो हाणे सिखी वठो, क्रोध खे असांखे अवॉइड करिणो आहे, दॿाइणो न आहे। तव्हां मारे न सघंदव क्रोध खे। हिकु दफ़ो उहो इमोशन अची वियो माना अची वियो।
रिवर्सिबल न आहे, तव्हां अवॉइड करे सघंदव। हाणे क्रोध आयो ई छो? पहिरियों त इहो सोचो मूंखे क्रोध आयो ई छो। मूंखे मीटिंग में वञिणो आहे, मां गाॾी थो हलायां, रस्ते ते मुंहिंजो ध्यानु उते आहे, मीटिंग ते आहे, ऐं हिन टाइम ते मूंखे पहुचणो आहे। हेॾो रिक्शा अची वई, गारियूं ॾेसि, होॾो साइकिल वारो अची वियो, क्रोध करेसि, होॾो मोटर साइकिल वारो विच में अची वियो, हुनखे वरी क्रोध करेसि। त मुंहिंजी सॼी जर्नी क्रोध में हली वई। पर मां चवंदुसि मुंहिंजी कहिड़ी ग़लती आहे, मूंखे त वञिणो आहे, ही माण्हू विच में था अचनि, हिननि खे ड्राइविंग नथी अचे, हिननि खे अकुलु न आहे, हिननि खे कंहिं सेखारियो न आहे, सभु ॻाल्हि बराबरि आहे। पर नुक़सानु कंहिंजो थियो? क्रोध करण वक़्तु असांजे शरीर में केतिरा ई केमिकल्स तयारु थींदा आहिनि, उहे असांखे हार्मफुल आहिनि। मोमेंटरीली भले 10 सेकंड 5 सेकंड असांजो बीपी मथे हली वेंदो आहे, असांजी ग्लूकोज़ लेवल मथे हली वेंदी आहे। ॿिया केतिरा ई अहिड़ा केमिकल्स आहिनि जेके असांखे उन टाइम ते ईअं हूंदो आहे कि एनर्जी मिले, उतां असां भॼी वञूं या इन जे लाइ कुझु एनर्जी उन जे लाइ, पर असां यूज़ न कंदा आहियूं। उहे केमिकल असांजी बॉडीअ में स्टोर थी करे बॉडीअ खे अंदरां डैमेज कंदा आहिनि। माना इहो इमोशन आहे, पर बॉडीअ खे बि वधीक डैमेज थो करे। त क्रोध मूंखे छो थियो? छाकाणि हीअ मुंहिंजी कामना आहे त मां पंहिंजे टाइम सां मीटिंग में पहुचां। हाणे मूंखे यदि ही सभु माण्हू ईंदा, असां इंडिया में त ड्राइविंग कयूं, माना इहो थियण वारो आहे, ही पहिरियों ई ख़बर आहे, एस्टिमेटेड आहे। हिन जे करे असांजा 10 मिंट 15 मिंट वेंदा ट्रैफिक में, ही सॼी ख़बर आहे। हाणे असां प्लानिंग करे अधु कलाक जल्दी निकिरूं, ऐं मूंखे काई तकड़ि न आहे, मूंखे त पाण टाइम पास करिणो आहे। पोइ हेॾो रिक्शा वारो आयो, हा अचु बाबा, मोटर साइकिल वारो आयो, हा अचु बाबा, साइकिल वारो आयो, काॾे था तव्हां भॼो, वञो काॾे था, काॾे माण्हू रशिंग 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 काॾे थो वञे? इंडिया में रस्ते ते सभिनी खे तकड़ि हूंदी आहे। हिकु दफ़ो ऑफिस पहुची वञनि, कंहिंखे बि तकड़ि न हूंदी आहे, सभु आराम सां वेही पंहिंजी चांहि पीअंदा, गपशप कंदा। ही ख़ाली असांजी इमेजिनेशन आहे, मां बिज़ी आहियां, मां बिज़ी आहियां, मां बिज़ी आहियां, इमेजिनेशन आहे। पर हिन मां क्रोध तो तयारु थियो। क्रोध भी इमेजिनरी आहे, पर ही क्रोध असांखे ख़तमु थो करे, असांजी उमिरि घटि कंदो आहे। माण्हू 10 साल 20 साल पंहिंजा विञाईंदा आहिनि ख़ाली क्रोध जे करे। माना उमिरि त घटि थी वई, जेका हुयनि उमिरि उहा बि एंजॉय न करे सघिया। क्रोध वारो त एंजॉय न करे सघंदो। कॾहिं कॾहिं इन रेयर केस क्रोध बेनिफिशियल बि हूंदो आहे ॿियनि जे वास्ते। ॿार ग़लती कंदा त असां क्रोध कंदासीं, उहो क्रोध में न ईंदो, छाकाणि असां उन ॿारनि सां प्यार था कयूं। इट इज़ एक्सप्रेशन ऑफ लव एक्चुअली, उहो क्रोध न आहे। हिते कृष्ण भॻवानु जेको क्रोध चए थो, जेके कामना जे बल ते क्रोध असांखे डैमेज थो करे, उहो क्रोध छॾिणो आहे असांखे। त क्रोध पैदा थियो कामना मां। यदि कामना तव्हां सबड्यू करे छॾियो, क्रोध आहे ई कोन, गायब। पोइ संतन छा कंदा आहिनि? उन्हनि खे कोई कामना ई न हूंदी आहे, न चाहींदा आहिनि। चवंदा आहिनि जीअं तूं हलाए थो मां हलंदुसि। पोइ उन्हनि खे गुस्सो न ईंदो। कामना हूंदी त गुस्सो ईंदो, कामना न हूंदी त गुस्सो ईंदो ई कोन, इम्पॉसिबल। हा त एक्टिंग कंदव गुस्से जी ॿियनि जे वास्ते, जीअं ॿियनि खे बेनिफिट थिए। गुस्से सां ॿियनि खे बेनिफिट थींदो आहे। त इहो बि हिकिड़ो तरीक़ो आहे सेखारण जो। पर उन में भावना जेका आहे, भई
प्यार जी मोहबत आहे उन में, भई ही सिखनि कुझु, इन करे गुस्सो थो कयां मां। उहो गुस्सो नथो चए, ही चए थो तव्हां ही जेको डैमेजिंग आहे असांखे, इनखे छॾे ॾियो। एनीथिंग दैट ट्रबल्स यू मस्ट बी रिनाउंस्ड। क्रोध असांखे तकलीफ़ खां सवाइ छा ॾींदो आहे? कोई रिवॉर्ड मिलंदो, अरे वाह छा त क्रोधी आहे। इन करे असांजे शास्त्रनि में राक्षस हूंदा आहिनि। वॾो पेट माना वधीक कामनाऊं, ही हिकिड़ो सिम्बॉलिक आहे। वॾो पेट राक्षसनि जो ॾेखारींदा आहिनि न, माना कामनाउनि वारो, ही जाम कामना अथसि हिनखे, अञा खपे अञा खपे अञा खपे। ऐं कंहिंखे कंहिंखे सिंग हूंदा आहिनि, उहो आहे सिम्बॉलिक क्रोध जो। क्रोध कीअं ॾेखारे, एक्सप्रेशन कीअं ॾेखारे, त हुनखे सिंग ॾेखारिया अथई। भई ही डैमेजिंग आहे, समथिंग डैमेजिंग, त इहे सिंग कटे फिटी कयो, पेट अंदरि कयो। काम हूंदो त उन मां क्रोध ईंदो, काम न हूंदो त क्रोध न ईंदो। कामना, काम माना सभु कामनाऊं, तव्हां काई बि कामना कयो, सुठी कामना हुजे उहा बि तव्हांखे क्रोध ॾींदी। मूंखे सत्संग ॿुधणो आहे, अरे लाइट ई हली वई, छा हिननि खे अकुल ई न आहे। उते ई सुठे कामना सां बि क्रोध पैदा थींदो। ऐं क्रोध हूंदो त फियर बि ईंदो, असांखे भउ बि ईंदो। भउ किथां पैदा थींदो आहे? हिकु दफ़ो असांखे रूट कॉज ख़बर पई त उहो टैकल करणु आसान आहे। असांजो प्रॉब्लम छा आहे? क्रोध त छॾिणो आहे, सभिनी खे छॾिणो आहे, इहो ज्ञान असां वटि पैदाइश खां वठी ई आहे, पर कीअं छॾिजे त उनजो रूट कॉज एनालिसिस कंदा आहिनि संतनि। असांजो हुननि रूट कॉज एनालिसिस करे असांजे साम्हूं हिकिड़ो प्रेज़ेंटेशन कयो अथऊं, त असां बि उनजो रूट कॉज एनालिसिस कयूं। भई एंगर आयो किथां, ही फियर आयो किथां, कंहिंखे फियर खपे? मूंखे भउ थो थिए, मूंखे डॉक्टर वटि वेंदा आहिनि, मूंखे भउ थो थिए। अमेरिका में त वॾी इंडस्ट्री आहे, ऐं फियर प्लांट कंदा आहिनि। तव्हां इंश्योरेंस वठो न त जाम तकलीफ़ थींदव, ऐं घटि में घटि करोड़ जो त वठो ई वठो। सॼी उमिरि महिनत करे छा करे, इंश्योरेंस वारे खे पैसा ॾिना अथई। वाए? फियर। तूं मरी वेंदे, अरे मरी वेंदुसि त पोइ छा आहे, मरी वेंदुसि त मरी वेंदुसि। पर ही सभिनी खां वॾो फियर आहे मृत्युअ जो। पर तव्हां ॾिठो मृत्यु आहे छा? हक़ीक़त में मृत्यु आहे ई कोन। असां अमर आहियूं, पर असांजो ध्यानु जॾहिं शरीर ते थो थिए तॾहिं ही मृत्यु विच में थो अचे। कोई बि इंसान मञींदो ई न आहे इन ॻाल्हि खे, पोइ इन करे हू ख़ाली महिनत, गधनि वांगुरु महिनत कंदो, बैल वांगुरु, ऐं पोइ इंश्योरेंस वारे खे ॾे, बैंक वारनि खे ॾे, टीवी वारनि खे ॾे, सभु पंहिंजे लाइ कुझु बचाईंदो ई कोन्हे। ऐं छाजे लाइ? भई इहो त ध्यान में रख, वॉट इज़ द पर्पज़ ऑफ योर लाइफ, इहो त ध्यान में रख। अगरि असांखे ही ज्ञान हुजे, ही शरीर त हिकिड़ो वेहिकल आहे, असां हिन शरीर खां अलॻि आहियूं। भउ किथे आहे? असां आत्मा आहियूं, अमर आहियूं। असां ही शरीर किराए सां वरितो आहे, किराए सां वरितो आहे त वापसि बि ॾियणो आहे। हिन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? ही ज्ञान थी वञे त भउ इम्पॉसिबल। पर ही ज्ञान जेसि ताईं न आहे तेसि ताईं भउ आहे।
fear arises out of ignorance of reality. असांखे सच छा आहे ख़बर कोन्हे. ऐं ॿियो भउ ईंदो आहे, स्वार्थी इंसान हमेशह भउ में हूंदो आहे. जेको मां कंदो उनखे भउ थींदो ई थींदो. तव्हां ॾिसो, गांइ आहे, रस्तनि ते घुमंदी आहे, काठी खणी हाड़ हाड़ कयोसि, उहो कुझु न, ख़ाली ईअं ॾिसंदी, बसि चुपचाप बीह रहंदी पंहिंजी. गांइ खे भउ न हूंदो आहे. छो? गांइ खीर ॾींदी, छेणो ॾींदी, घोंट ॾींदी, सभु जेको अथसि ॾींदी आहे. तव्हां वठो ख़ाली, त हुनखे भउ कोन्हे. पर शींहं खे भउ हूंदो अथव, हेॾी ताक़त हूंदी अथसि तॾहिं बि हुनखे भउ हूंदो आहे. नांग खे भउ हूंदो आहे, जेको ज़हरीलो हूंदो आहे न, हुनखे वधीक भउ हूंदो आहे. उहो वञी लिकी ज़मीन में वेही रहंदो आहे. भले ॿिए जो घर हुजे, उते वञी लिकी वेही रहंदो, ख़ाली खाधे वास्ते ॿाहिरि ईंदो. एतिरो भउ हूंदो अथसि. जेको ज़हरीलो इंसानु हूंदो आहे, उनखे वधीक भउ हूंदो आहे. जेको ॿियनि खे मदद थो करे, सेवा थो करे, उनखे छा जो भउ? उन लाइ भउ, उहो बि त चवंदो भउ थींदो छा आहे, ईअं पुछंदो आहे पाण. त भउ अज्ञान मां पैदा थींदो. असां ऊंदहि में वेंदासीं त छा थींदो? ऊंदहि में ख़ाली वियासीं, 2-4 कलाक ऊंदहि में रहणो आहे, त असांखे भउ शुरू थींदो. छाकाणि ॼाण कोन्हे हिते कहिड़ो सामान पियो आहे, खाधे पीते जो सामान किथे आहे, पाणी किथे, ख़बर न आहे, अज्ञान. तीअं ई हिन संसार में असां छो आयासीं ख़बर न आहे, असां केरु आहियूं ख़बर न आहे. अच्छा, हितां किथे वेंदासीं ख़बर न आहे. इन करे भउ तयारु थो थिए. यदि असांखे इहो ज्ञान थी वञे त असां केरु आहियूं, किथां आयासीं, किथे वेंदासीं, भउ आहे ई कोन. यमराज ईंदो, अचो अचो अचो, पाण तव्हां हुनखे चवंदो वे चांहि बांहि पी त निकिरूं था. हाणे तव्हां यमराज जो नालो खणो, माण्हू चवंदा आहिनि तूं भॼे, सत्संग बंदि कर, असांखे न खपे. पर हे गीता में ॿुधायो अथई, जेको कृष्ण भॻवान ॿुधायो आहे, उहो ई तो मां पंहिंजे मन सां थोरी थो ॿुधायां. सच्चाई जेका आहे, उन खां इंसान भॼे थो. जेको कूड़ आहे, उन जे तरफ़ां थो वञे. पोइ उनखे तकलीफ़ूं थींदियूं, भउ ईंदो, गुस्सो ईंदो, BP ईंदुसि, शुगर थींदसि, हार्ट जी बीमारी थींदसि, कैंसर थींदुसि, सभु थींदसि. तव्हां कूड़ छॾे करे सचाईअ जे पासे वञो, सभु बीमारियूं गायब. हिकदमि सां हाणे न तव्हां चवंदो मां 50 साल पाप कंदुसि, 10 साले में मूं सभु ठीकु, ईअं न थींदो. उहो पाप पहिरियां धोइणा पवंदा आहिनि. वीत राग भय क्रोध मन मया माम उपाश्रिता. हाणे तव्हां ही कीअं छॾे सघंदव? कामनाऊं कीअं छॾे सघंदव? गुस्सो कीअं छॾे सघंदव? ही भउ कीअं छॾे सघंदव? चए थो मन मया माम उपाश्रिता. तूं पंहिंजो मन बि मूं में लॻाए, ऐं पंहिंजी बुद्धि, दिमाग़, अकुल, उहो बि मूं में लॻाए. ऐं जंहिं ईअं कयो आहे, उहे सभु मूं वटि आया आहिनि. त असांखे कामनाउनि खे दॿाइणो न आहे, गुस्से खे दॿाइणो न आहे, भउ खे दॿाइणो न आहे. हू ईंदा त अचनि ॾियोसि. ध्यानु ख़ाली हाणे हिन में लॻायो, कृष्ण भॻवान में, परमात्मा में. मां पैदाइशी हुन जो रूप आहियां. मां पैदाइशी कृष्ण ई आहियां. मां पैदाइशी आत्मा आहियां. मां न पैदा थियुसि, न मां मरंदुसि. ही शरीर टेम्पररी थोरो किराए सां वरितो आहे, हली वेंदो, रोज़ वेंदो आहे. शरीर त रोज़ मरंदो आहे. उहो ई शरीर थोरो ई आहे जेको 10 साल अॻु में हुयो.
उहो 10 साले वारो ख़तमु थी वियो, हिते नओं आहे, हीउ बि ख़तमु थी वेंदो, नओं ईंदो। नओं शरीर थो अचे, रोइणो छाजे लाइ आहे? रोईंदो छो आहे इंसान? कुझु त कुझु ॾेती लेती हूंदी आहे, मुंहिंजो छा थींदो, पोइ रोअणु ईंदो आहे। या मुंहिंजो कर्ज़ु वरितो अथई, हाणे केरु फेड़ींदो, केरु ॾींदो मुंहिंजा पैसा वापसि, इन करे रोईंदो आहे इंसान। पर सभिनी खां वधीक दुख जी ॻाल्हि कहिड़ी आहे? इंसान मरण खां पहिरियों पंहिंजूं कामनाऊं ख़तमु न कयूं अथई, कामना रखी हली वियो। हाणे कहिड़ो जनमु मिलंदुसि ख़बर न आहे। इहा दुख जी ॻाल्हि आहे। तव्हां कामनाऊं ख़तमु कयो, भले 100 दफ़ा मौत अचे, असांखे कहिड़ो प्रॉब्लम आहे? असां इन संसार असां छिटकी वेठा आहियूं। बसि खाधो खपे, म्यूज़िक खपे, सुठो सुठो ॾिसण लाइ खपे, कपिड़ा खपनि, ही चिटकी वेठा आहियूं असां। ऐं छॾिणो त आहे, पोइ असांखे भउ थो थिए, अरे छॾिजी न वञे, हीउ मुंहिंजो आहे, हीउ मुंहिंजो आहे, हीउ मुंहिंजो आहे, छॾिजी न वञे, कोई खसे न वठे। ऐं जॾहिं संसार सॼो मुंहिंजो आहे, सॼो संसार, वसुधैव कुटुंबकम, अञा तोखे छा खपे? यदि असां आत्मा आहियूं त हीउ त सॼो संसार कुझु बि न आहे, हीउ त शाहूकार माण्हूअ जे लाइ 100 रुपया आहिनि। पोइ मन उन में लॻाए, मुंहुं में लॻाए, ऐं ही फायर ऑफ नॉलेज, ही जेको ज्ञान आहे, इहो ज्ञान बाहि वांगुरु आहे। सोन हूंदो आहे जेको ज़मीन में मिलंदो आहे, उहो प्योर न हूंदो आहे, उन में कचिरो पियल हूंदो आहे। पोइ उनखे तपाईंदा आहिनि, हिकु दफ़ो तपाईंदा, पोइ उहो शुद्ध थी वेंदो, प्योर थी वेंदो थोरो, वरी तपाईंदसि, वरी तपाईंदसि, जेसि ताईं सॼो कचिरो उन मां निकिरी न वियो आहे। माना तुर तव्हां चवंदो यार मूंखे त ॾिसण में बि नथो अचे, तॾहिं बि उन्हनि खे ख़बर हूंदी आहे त हिन में कुझु त ॿियो आहे। सोन खां सवाइ सोन में जेको बि आहे उहो कचिरो आहे। चवंदो चांदी आहे, चांदी बि कचिरो ई आहे, प्योर न आहे सोन। त हुनखे तपाईंदा आहिनि, इन करे चवंदा आहिनि तप कयो, तप कयो। तप कयो माना छा? ही जेके असांजा विकार आहिनि, इन्हनि खे बाहि में विझो। कहिड़ी बाहि? ज्ञान जी बाहि, नॉलेज, फायर ऑफ नॉलेज, ज्ञान तपसा। हीअ असां ज्ञान तपस था कयूं। हाणे जेको कयूं था सत्संग, इहो ज्ञान जो आहे। हिन में आखाणी तव्हांखे न मिलंदी, जोक्स न मिलंदा, एंटरटेनमेंट न मिलंदी। 45 मिंटनि में तव्हांखे छा छा खपे? त ही ज्ञान तप आहे, हिनखे चइबो तप। तप माना तपाइण, पाण खे तपाए करे शुद्ध करिणो आहे। शुद्ध खे छा चइबो सिंधीअ में? प्योर। सभु विकार निकिरी वञनि। मूंखे गुस्सो थो अचे, हिकु बि गुस्सो न खपे। मूंखे भउ आहे, सभु भउ ख़तमु थी वञे मुंहिंजो। हिकु काम मां सभु तयारु थींदा आहिनि। काम मां क्रोध, लोभ, मोह, अहंकार, सभु उन मां तयारु थींदा आहिनि। कामना ई निकिरी वञे, उहो थी वियो प्योर। पोइ उनखे काई चिंता न आहे, कोई भउ न आहे। त कृष्ण भॻवानु चए छा थो? जॾहिं हू चए थो भई तव्हां काम क्रोध छॾे ॾियो, चए छा थो? अरे भाई सुखी थी वञो। हितां वञण वक़्तु घटि में घटि आराम सां वञो, खिली करे वञो। रोई करे छाजे लाइ था वञो? वञिणो त आहे, खिली करे वञो। बसि एतिरो ई हुनजो मैसेज आहे। कहिड़ी ग़लती अथसि? असांजे भलाईअ वास्ते हुन पंहिंजो जीवन ॾिनो सॼो। पर तॾहिं बि माण्हू गीता खे निहारींदा बि न आहिनि। पढ़ण ऐं सम्झण त परे जी ॻाल्हि आहे। निहारी गीता पासे कर, पासे कर, असांखे न खपे। भॼन ॻायो, उहो असां कंदासीं। गुल चाढ़ियो, अगरबत्तियूं ॿारियो, छाकाणि गुल में ख़ुशबू आहे, अगरबत्तीअ में ख़ुशबू आहे। प्रसाद ई ॾियो, मिठो मिठो खारायो। हिन सां परमात्मा जो सुख न थींदो। ही संसारी सुख आहे,
उन में मिठाई खाधी प्रसाद करे, मिठाईअ जो सुख त आहे ई। अगरबत्तीअ में ख़ुशबू आहे, उहो संसारी सुख आहे, उहो मिलंदो, परमात्मा जो न मिलंदो। परमात्मा जो सुख ख़ाली परमात्मा में मिलंदो। यारों नंबर, ये यथा मां प्रपद्यन्ते स्तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः। Howsoever men approach me, even so do I satisfy them. Men tread my path in all ways, O Partha. जंहिं जंहिं तरह था वठनि शरण मुंहिंजी, तंहिं तरह तिन जी शेवा करियां। हिकु हिकु मार्ग आहे मुंहिंजो अर्जुन, हिक हिक में ई आऊं तिन खे हलायां। चए तो सभु मार्ग मुंहिंजा ई आहिनि। पहिरियों छा चई, ही काम क्रोध छॾे ॾियो, मूं में अचो, मूं में शरण वठो। पर माण्हू चवंदा न न, असांखे ही ज्ञान न खपे, असांखे ज्ञान जो तप न खपे, खाधो पीतो सी सभु ॻाल्हियूं कयो, ही छा जो असांखे न खपे, पैसो पदार्थ खपे असांखे। चए तो उहो बि मार्ग मुंहिंजो ई आहे। मां चाहींदुसि त तव्हांखे पैसो पदार्थ मिलंदो, उहो बि मार्ग। तव्हां पैसे पदार्थ जे पुठियां छाजे लाइ था वञो? 1 करोड़ खपे, ठीकु आहे, 1 करोड़ ॾिनो, न 10 खपनि, 10 खपनि, अच्छा 10 ॾिना, न 50 खपनि, अला 50 ॾिना, न 50,000 करोड़, अला 50,000 करोड़ ॾिना। हाणे छा, छाजे लाइ थो कमाए? माण्हू देश पंहिंजो छॾे वेंदा आहिनि, पंहिंजो घर छॾे वेंदा आहिनि, माउ पीउ खे छॾे वेंदा आहिनि। छो? छाजे करे? चवंदा आहिनि असां पैसे जे करे था वञूं, पर खपेनि छा? पैसो खाईंदव, पैसो पीअंदव, आख़िरी में तव्हांखे छा खपे? आख़िरीअ में त आत्मा जो ई सुख खपे। त तव्हां पैसो पदार्थ कमायो था, माना हुन खे ई था ॻोल्हियो, पर ग़लति रास्ते सां। तलाश इंसान जी हिकु ई आहे, मूंखे सचो सुख मिले, आनंद मिले, मन जी शांति मिले। इन खां सवाइ इंसान जी ॿी काई तलाश न आहे। केतिरो भिटके थो इंसान, छाजे करे? ख़ाली हिन जे वास्ते, पर हुन जी राह ग़लति आहे उहो बि उन ताईं, उहो रस्तो उन जो ई आहे। तव्हांखे पैसो पदार्थ मिले थो, हुन जी कृपा सां ई थो मिले। पैसो पदार्थ आहे छा? मिट्टी। ही सोन काथां आयो? सोन इंसान थोरी ठाहियो, सोन त अंदरि पियो हुयो, इंसान ख़ाली ॿाहिरि कढियो आहे धरतीअ मां। ही धरती सभु कुझु ॾींदी आहे। नंढो कीड़ो तव्हांजे ॾंद में पइजी वञे, उन जे लाइ खाधो बि हीअ धरती ठाहींदी आहे। मच्छर ईंदो, उन जे लाइ बि खाधो हीअ धरती ठाहींदी आहे। नांग जे लाइ खाधो धरती ठाहींदी आहे। हर संत हुजे, पापी हुजे, हीअ धरती हुनखे सभु ॾींदी आहे। हा, हुन खाधे मां के ज़हर ठाहींदा आहिनि, के पाप ठाहींदा आहिनि, के ज्ञान कढंदा आहिनि हुन मां। आहे उहो ई। असांजी मशीन कहिड़ी आहे अंदरि, उहो असां मां निकिरंदो। असां वटि ज़हर ठाहिण जी मशीन आहे, खाधो उहो ई आहे। उन खाधे मां असां ज़हर कढंदासीं, पोइ इंसाननि खे मारींदासीं। नांग बि उहो ई खाधो खाईंदो, शींहं बि उहो ई खाधो खाईंदो, ऐं धरती हर कंहिंखे इहो खाधो पहुचाए थी। उन जी ज़िमेदारी आहे, सभिनी खे खाधो मां पहुचायां। असांजे शरीर में एतिरो लोह आहे जो हिकिड़ो कील ठही सघंदो, एतिरो लोह आहे। लोह काथो आयो? धरतीअ जे अंदरि लोह हुयो, धरतीअ लोह खे पचाए करे भाॼियुनि में, फलनि में विधो अथई। जीअं असां घर में रोटी ठाहींदा आहियूं, ही धरती माता बि रोटी ठाहींदी आहे। पहिरियों उहा ठाहींदी, पोइ असां ठाहींदासीं। त धरती माता खां बि सूक्ष्म जल देवता, वायु देवता, अग्नि देवता, वायु देवता, आकाश देवता, तंहिंखां पोइ परमात्मा आहे।
त असां रस्तो कंहिं बि कोई बि पकड़ियूं, असांखे आख़िरीअ में खपे उहो ई। ऐं जेसि ताईं असां उन ताईं न पहुता आहियूं तेसि ताईं असां शांति वेही न सघंदासीं। ख़ाली एतिरो ई थींदो, अॼु इंडिया मां माण्हू ॿाहिरि था भॼनि, भई अमेरिका वञूं, न्यूज़ीलैंड वञूं, अफ्रीका वञूं। कुझु साल पोइ उन्हनि जा ॿार जॾहिं वॾा थींदा चवंदा आहिनि हुते न्यूज़ीलैंड में कुझु न आहे, हलो इंडिया था हलो। अमेरिका में चवंदा हिते कुझु न आहे, हलो इंडिया था हलो। एतिरो ई फ़र्क़ु पवंदो। इंसान खे तलाश कहिड़ी आहे? सुख जी। हुनखे लॻे थो मां हुते वेंदुसि त मूंखे सुखु मिलंदो, पर वञी ॾिसो जॾहिं लाइट हली थी वञे ऐं बर्फ़ थी पए त हालति कहिड़ी थी थिए। जेतिरा दुख हिते आहिनि ओतिरा ई दुख उते बि आहिनि, पर हीअ हिकिड़ी जॻह अहिड़ी आहे जिते हिकु बि दुख न आहे। त तव्हां रस्ता केतिरा बि अपनाईंदव, तव्हांखे देरि लॻंदी, ॿियो कुझु न। 1 जनम, 2 जनम, 10 जनम, 50 जनम। पर चए थो सभु मुंहिंजा ई रस्ता आहिनि। ॿियो दफ़े ॿियो।